नाज़रीन, पखो भरिसां लंघ ढंढ ऐं सिम शाख़ुनि खे 50 फुट घारो लॻी वियो आहे। आसपास वारा इलाइक़ा मुकमल पाणी जी लपेट में अची विया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़ा पाणी में ॿुॾी विया। ॻोठाणनि पारां लॾ पलाइण जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल जब्बार बलोच। जी अब्दुल जब्बार, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पखो भरिसां लंघ ढंढ ऐं सिम शाख खे जेको आहे सो 50 फुट घारो लॻी वियो आहे। जॾहिं त ॻोठाणा पंहिंजी मदद पाण त जेको आहे सो घारो बंदि करण में रुधल आहिनि, पर चूंडियल नुमाइंदनि मां कंहिं बि जेको आहे सो सार न लधी आहे। उन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु हुयो त असां पंहिंजी मदद तहत पाण जेको आहे सो घारो बंदि करण में रुधल आहियूं, पर चूंडियल नुमाइंदनि मूं कंहिं बि जेको आहे सो असांजी सार न लधी आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ जेको आहे सो ॻोठ पाणी जी लपेट में अची चुका आहिनि। ॻोठ नूर मोहम्मद मुगेरी, ॻोठ ख़ैरपुर जूसो, ॻोठ आलम ख़ान मुगेरी, ॻोठ गोगारो, ॻोठ चांडरू ख़ान मुगेरी, ॻोठ गढ़ी, ॻोठ अतुर ख़ान मुगेरी मुकमल पाणी जी लपेट में अची चुका आहिनि। गुज़िरियल 2 महीननि खां वसंदड़ तेज़ बरसाति तबाही मचाए ॾिनी आहे। हर तरफ़ पाणी नज़र अचणु लॻो। केतिरा ई ॻोठ पाणी जी लपेट में अची चुका आहिनि। ॻोठाणा बेयारो मददगार बणियल आहिनि। केतिरनि ई बहिराड़ी इलाइक़नि जे शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि मां रहवासी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा केतिरा ई कचा ऐं कख़ामा घर ड्रई पट थी पिया आहिनि। असांजा मासूम ॿारड़ा खुलियल आसमान हेठि अची विया आहिनि। जॾहिं त खाधे पीते जे अशाइनि जी खोट करे असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियूं। ॻोठाणा पंहिंजी मदद तहत पाण जेको आहे सो मुख़्तलिफ़ हंधनि ॾांहुं लॾ पलाइण जेको सिलसिलो आहे उहो शुरू आहे। असांजा हज़ारे एकड़नि ते सारियुनि जो फ़सुलु समेत ॿिया फ़सुल ख़तमु थी विया आहिनि। फ़सुलनि में 5 फुट खां 6 फुट ताईं पाणी बीहजी वियो आहे। ज़िले इंतज़ामिया तौरु टाउन ऐं यूसीस अमलो ग़ाइबु आहे। ज़िले इंतज़ामिया सां लाॻापियल इदारनि पारां कंहिं बि क़िस्म जी रिलीफ वारो कमु न कयो वियो आहे। असां सिंध हुकूमत खे अपील था कयूं त हिन ॾुखे वक़्त में असांजी तदारक कई वञे। बरसातुनि खां पोइ पसगिरदई ॻोठनि में पैदा थियल हालतुनि ऐं ज़राइत खे कापारी धकु लॻण जे करे थियल नुक़सान खे नज़र में रखंदे आफ़त स्टील ॾेई इमदादी सरगर्मियूं शुरू कयूं वञनि ऐं थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं रहवासियुनि जी तिबी इमदादी पिणु फ़राहम कई वञे। जी